पीर जो ॻोठ मां ख़बर ईंदान। पीर जो ॻोठ में एहसान अली जो तेज़ बरसातुनि सबबि जोगो किरी पियो। सख़्त परेशानी हाल में मदद लाइ मुंतज़िर। वधीक ॾिसूं त नोमान कास्केली जी हिन रिपोर्ट में। नादरीन, जीअं त पीर जे ॻोठ में मूनसून जी बरसातुनि जी तबाहीकारी जारी आहे ऐं DC साहब जेके मूनसून जे बरसातुनि जे हवाले सां उपाउ वरिता हुया उन्हनि ते को बि अमल न थियो आहे। जेके बि हिते ग़रीबनि जा झुॻा घर ऐं दीवारियूं किरियूं आहिनि उन हवाले सां कंहिं बि क़दम न आहिनि खयां विया। उन्हनि वटि का बि DC या SC साहब जी का बि टीम हिते न आहे पहुती। ईअं ई एहसान अली जो जेको झुॻो आहे उहो किरी पियो आहे। संदसि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। जी एहसान अली, छा नुक़सानु असां ग़रीब आहियूं। असांजी कंदी सॼियूं जॻहियूं जेके बि आहिनि सभु किरी पयूं आहिनि। असांखे कोई बि हैसियत ताक़त न आहे। इन करे असां अपील था कयूं असांजी मदद कई वञे। अच्छा, कहिड़ो नुक़सानु थियो आहे तव्हांजो? असांजो माना जॻह किरी पई आहे, कोट किरी पिया आहिनि, कंदियूं किरी पिया आहिनि। असां वेठा ई कंदियुनि में। घणनि जो नुक़सानु आहे तव्हांजो? तक़रीबन लख जो 2 लखनि जो नुक़सानु आहे। सॼियूं कंदियूं जॻहियूं किरी पयूं आहिनि। नुक़सान जो अचण पर को दगु न आहे, को मज़ूर चइबो न आहे जो कारे किथे को मज़ूरी काथे करे वञी। जीअं असां पाण मज़ूर माण्हू आहियूं, होसिताईं बि नथे काथे का मिले त का मज़ूरी कयूं वञी। ऐं DC साहब ऐं SC साहब वारनि खे असां वस वारनि खे अपील था कयूं त असां ग़रीबनि सां मदद कयो। संदसि DC साहब ऐं CM सिंध खां अपील कंदे चयो त मुंहिंजी मदद कई वञे त जीअं मां हिन फाका कशी वारी ज़िंदगी मां निकिरी सघां। कैमरामैन टीम सां गॾु नोमान कास्केली, अवामी न्यूज़, पीर जो ॻोठ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।